मुनाफिक इंसान वो तव्हांखे कॾहिं बि इज़त नथो ॾेई सघे जेको वॾनि खां वठी पैरवी अख़्तियार तो कंदो अचे। उहे नस्ली मुनाफिक हूंदा, नस्ली। ॿियो मुनाफिक जो नालो हिकिड़ो आहे पर रूप ॿ अथसि। ॿियो मुनाफिक जेको घणी बर्दाश्त कंदो आहे, घणी बर्दाश्त कंदे कंदे पोइ उहो अचानक तव्हांखे रंग ॾेखारणु लॻंदो आहे जंहिंखे तव्हां मुनाफिक जो करार ॾींदा आहियो। यादि रखो, जेकॾहिं उन जे वॾनि जी बि पैरवी इहा हुई मुनाफ़िक़त वारी, त सम्झो उहो इंसान तव्हांखे कॾहिं बि इज़त नथो ॾेई सघे, चाहे साम्हूं हुजे चाहे तव्हांजे पर पुट हुजे। जेके नस्ली हूंदा आहिनि सो उहे मुनाफ़िक खाइण पीअण जे लाइ थींदा आहिनि। उहो कमु पंहिंजो कॾहिं बि बंदि न कंदा। छो? जेकॾहिं इहा मुनाफ़िक़त बंदि करे वेंदा त उन्हनि खे न को खाराईंदो, न पीआरींदो, न गॾु खणी घुमाईंदो। न मुनाफ़िक इंसान वणंदा बि उन्हनि खे न जेके टरड़ा हूंदा। टरड़ा कहिड़ा? जेके उछल ते ॻाल्हाइण वारा हूंदा। ऐं जेको दोस्तनि मां मुनाफ़िक थी वञे उहो इंसान खे ख़तरो नथो ॾेई सघे। छो त उहो इंसान घणो कुझु बर्दाश्त कंदो आहे। बर्दाश्त करे करे कुझु वक़्त जे लाइ मुनाफ़िकी जो रंग ॾेखारींदो आहे, वरी बाद में अहिड़ो थी वेंदो आहे जो तव्हांखे ॻोल्हियो बि न लभंदो, जो तव्हां ई उनजी हितो हुतो पुछा कंदो, ॾे हाल वाल किथे आहे, छा थो करे। उहो ग़रीब मुनाफ़िक न थींदो आहे, छो त संगत जा घणा सूर बर्दाश्त कंदो आहे, घणी तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो आहे। पोइ चाहे पंहिंजनि जी हुजनि, पोइ चाहे हुनजी हुजनि, पाड़े वार जी हुजनि, या दोस्तनि जी हुजनि, उहो इंसान मुनाफ़िक थींदो आहे। पर कुझु वक़्त जे लाइ बाद में अहिड़ो थी वेंदो, यकीन कयो न, ख़ुदा जो कसम, उन जहिड़ो को इंसान ई न आहे। जेको इंसान हद खां वधीक बर्दाश्त कंदो न, त उहो इंसान पहिरियों पंहिंजी शोलियूं ॾेखारींदो समंदर वारियूं, बाद में उन इंसान जे लाइ तव्हां परेशान हूंदा आहियो, ॾे हाल वाल किथे आहे, छा थो करे। नाराज़ न थी चो, अल्लाह जो कसम, हक़ ऐं सच जी ॻाल्हि त ॿुधायां। बाक़ी जेको नस्ली मुनाफ़िक हूंदो उहो तव्हांजे ॾींहुं क़यामत ताणी, चाहे साम्हूं हुजेसि चाहे पर पुठ हुजेसि, इज़त न रखंदो। यादि रखो, जेकॾहिं संगत में को मुनाफ़िक थी वञे, थोरी तकलीफ़ मिलंदी आहे तव्हांखे, थोरी अज़ियत मिलंदी आहे। छो त एॾा सूर सठा, एॾी तकलीफ़ सही, तव्हांजा एॾा लफ़्ज़ न ॿुधा, आख़िरकार तव्हांखे थोरी पंहिंजी तजली न ॾेखारे, बाक़ी छा अञा बर्दाश्त करे वछा? तव्हां एॾा उठायो छा अञा तव्हांखे बर्दाश्त करे? सुना, जे सिधे माण्हू खे बि तव्हां वठि कंदो त आख़िर उहो इंसान त टेढ़ो थींदो न। सिधे इंसान जे मथां ई वज़न रखंदो त आख़िर उहो इंसान रंबाटी त कंदो, न ई चेल भॼे थी। हा, जा ईअं बसि करे ॿुधंदो? न ॿुधंदो। सुना, उहो मुनाफ़िक न हूंदो आहे, उहो इंसान बसि कुझु वक़्त जे लाइ पाण खे अहिड़ो करे छॾींदो आहे जो उनखे लफ़्ज़नि जी बि ख़बर न पवंदी आहे, हिते हुते कंदो आहे त मां छा थो ॻाल्हायां। छॾे ॾे हिन दोस्त खे, कुझु वक़्तु ईंदो जो तूं हुन जे लाइ परेशान हूंदे। छो? यादि रखो, जंहिं इंसान खे धिकारींदा आहिनि उहो इंसान पहिरियों मुनाफ़िक़त ते ईंदो आहे, बाद में ॻोल्हियो बि न लभंदो आहे। बाद में तव्हां लिया पाए हिन हुन खां बि पुछंदा आहियो त इहो किथे आहे। मिड़ई यार मज़ाक़ कंदासीं, खिल ॿोग कंदासीं, पर नस्ली जेको मुनाफ़िक हूंदो आहे न, नस्ली, हाय अल्लाह माफ़ी ॾे मुंहिंजा रब हिननि खां। जज़ाइक अल्लाह ख़ैर, मां सलाम।